माण्हू जमा थींदा इन्हनि खे पढ़ी ॿुधाईंदुसि त तव्हीं हिते लंडन में रहिया पिया आहियो ऐं बिरोईअ वांगुरु डी नेशनलाइज़ थी विया आहियो ऐं ॾिसो त हिन अंग्रेज़ छा चयो आहे बिरोई हिकिड़ी ई बाजरा आहे जेको लतीफ़ पढ़ण खां पोइ अहिड़ो जो अहिड़ो आहे मूं सॼे सिंध में अहिड़ो को माण्हू कोन ॾिठो आहे जेको सिंध में ॼाओ हुजे ऐं लतीफ़ पढ़ियो हुजे ऐं छितो रखी पियो हुजे आउं पंहिंजे पुट खे चवंदो आहियां त साईं जीएम साहिब खे लतीफ़ छितो कयो आहे असांखे साईं जीएम साहिब छितो कयो मूं फ्रंट जे मीटिंग में इहो ख़्याल कयो त हीउ जुमिलो सिंध जे डी नेशनलाइज़ सिंधड़ी जेके आहिनि तिन खे ॿुधाईंदुसि उते वियुसि त पीरज़ादो साहिबु हो जुमिलो ॿुधो ऐं मूंखे चयूं त तूं हाणे उनजी तक़रीर कर मूं चयो मूंखे तक़रीर में हिकिड़ो सिर्फ़ु उधारो जुमिलो हो